अस्सलाम वालेकुम। वेलकम साला पर इंसाइक्लोपीडिया। छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं 26 पहिरियों वारा बि असांजा प्रॉब्लम हल थियल आहिनि, हिन खां बाद वारा बि। ऐं असांजो ख़ासि फोकस IBA जी मैथ थी आहे ऐं को डिफरेंट जेका बि आहिनि टेस्ट हुननि मां असां मेजर पोर्शन सोल्व करे हिकु प्लेलिस्ट स्टार्ट थी आहे। हू हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में मिलियल आहे ऐं कमेंट में बि उनजी लिंक मिलियल आहे ऐं वीडियो जे आख़िर में मिलियल आहे। मथे कार्ड शो थिए पियो, हितां बि तव्हां ॾिसी सघो था। ठीकु आहे, प्रॉब्लम शुरू कंदा बिस्मिल्लाह करे। प्रॉब्लम में छा थो चए त रिक एंड टॉड बॉट अ पिज़्ज़ा। रिक ऐं टॉड हिकु पिज़्ज़ा ख़रीद कई आहे। फ्रॉम द ग्राफ डिटरमाइन अबाउट हाउ मच ऑफ द पिज़्ज़ा रिक एट एंड हाउ मच टॉड एट। त रिक घणी पिज़्ज़ा खाधी आहे ऐं टॉड जेकी उहा घणी पिज़्ज़ा खाधी आहे, हीअ पाण मालूम करिणो आहे, परसेंटेज ॿुधाइणी आहे। ठीकु आहे, हाणे ग्राफ खां पहिरियों पाण ॾिसूं। ग्राफ में रिक जो पोर्शन जेको आहे हू अधु जो बि अधु आहे, मतिलबु चोथों हिसो आहे। त चोथे हिसे खे परसेंटेज में पाण कीअं शो कंदा आहियूं, ज़ाहिर कंदा आहियूं? उहो 25% मतिलबु हूंदो आहे चोथों हिसो। त रिक जो थी वियो चोथों हिसो। हाणे ॿियो टॉड खे ॾिसूं। टॉड जेको आहे उहो 3 हिसा खाए वियो आहे। ठीकु आहे, खाए वियो आहे, खाए वई आहे, 3 हिसा खाए वियो आहे। त 3 हिसा मतिलबु घणा परसेंट हूंदो आहे? 100 जा 3 हिसा मतिलबु 100 मां 3 हिसा घणा थिया? 75। त 75%। हाणे रिक जेको आहे उहो 25% खाधो आहे ऐं टॉड जेको आहे हू 75%। सवली सिंधी में चऊं त रिक चोथों हिसो खाधो आहे ऐं टॉड जेको आहे उन 3 हिसा खाधा आहिनि। त पाण पंहिंजो जवाबु छा थींदो? हिन मां ॻोल्हियूं रिक 25% ऐं टॉड 75%। ए जेको ऑप्शन आहे उहो पंहिंजो जवाबु आहे। ठीकु आहे, ऐं बाक़ी ॾिसूं था ॿियो जेको ऑप्शन आहे मतिलबु बी पार्ट, बी जेको ऑप्शन आहे हुन में रिक जो 75% ऐं टॉड जो 25%। मतिलबु जेकी कंडीशन पाण खे ग्राफ में ॾिनल आहे हिन जो सफ़ा उबतड़ आहे। जेकॾहिं रिक 3 हिसा खाए वञे हा ऐं टॉड जेको आहे उहो चोथों हिसो खाए हा त पोइ हीअ ऑप्शन थिए हा। ठीकु आहे, मतिलबु इन जो उबतड़ जेको ऑलरेडी ए में जेको असल में पंहिंजो जवाबु। ऐं सी कॾहिं थी आहे? जेकॾहिं रिक जेको आहे, जेको ही साम्हूं पंहिंजो ग्राफ आहे, रिक जेकॾहिं टॉड खां थोरो घटि खाए आहे, जेको हिते पंहिंजो ग्राफ में शो थियल आहे टॉड जो हिसो, इन खां थोरो घटि रिक खाए आहे ऐं जेको टॉड आहे उहो रिक खां, जेको ग्राफ साम्हूं शो थियल आहे, हिन खां थोरो वधीक खाए आहे त पोइ सी थिए हा। ऐं चोथों जेको आहे हिन में जेकॾहिं ॿई अधो अधु खाइणा 50-50% थी वञे, ईअं पाण चवंदा आहिनि बाबा का शइ 50-50 करे वठि, त डी जेको ऑप्शन तॾहिं थिए हा जेकॾहिं हीअ ॿई बराबरि हिकु जेतिरो खाइणा त पोइ डी ऑप्शन थियल। ठीकु आहे, हीअ बि तव्हां सम्झी विया हूंदो। मतिलबु पंहिंजो जेको फाइनल जो आहे, पंहिंजो जेको असल में जवाबु आहे उहो इहे आहे। बाक़ी बि पाण हिन जी एक्सप्लेनेशन ॾिनी आहे त बाबा कहिड़ी हालत में ईअं थी पियो सघे। ईअं तव्हां हाणे को बि सुवालु ईंदो तव्हां उहो सॼो हल करे वेंदो। जेकॾहिं सम्झ न आयो हूंदो त कमेंट में पुछी वठो। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ऐं मैथ में असां तव्हां सां गॾु परेशान थियण जी को ज़रूरत न आहे। ख़ुदा हाफ़िज़।